भगवान के कुछ चवण की जरूरत ही ना है। जैसे अंदर भाव आ ना वो भाव भगवान पढ़ी वठंदा है। जड़ी तरह मोबाइल में मैसेज इंदो आ तो चवण की जरूरत ना है, पढ़ी करे असां समझी वेंदा आहियूं। तहिड़ी तरह सां भगवान के बुधाइण की भी जरूरत ना है। जेके भक्त आहिनि उन्हनि जो भाव भगवान पढ़ी वठंदा आहिनि। छा थो चाहे, मूं कहिड़ी उम्मीद रखी अथई, मूंसां कहिड़ो प्रेम अथसि, केतिरी सिक अथसि, मूंसां मूंखे ई थो चाहे, मुंहिंजे अलावा कुझु नथो चाहे। त भगवान खे ॾाढी चिंता थींदी आहे, भगवान खे ॾाढो ख्याल थींदो आहे। ख़बर अथव, पोइ चाहे उन भक्त खे कुझु पढ़ण बि न अचे, ॻाल्हाइण बि न अचे, कुझु सम्झण बि न अचे, चओ हरि बोल, चओ न भाई हरि बोल। हिकिड़ो भक्त भगवत गीता खणी वेठो ऐं ॾाढो दिलि सां छातीअ सां लॻाए, वरी अखियुनि सां लॻाए, नीण भरिजी अचनि, केॾीमहिल रोअण लॻे, वरी छातीअ सां लॻाए। बगल में हिकिड़ा विद्वान वेठा, पंडित वेठा, उन चयूं भाई तूं छा थो करे, तोखे ख़बर अथई तूं हथ में छा पकड़ी आहे? चई इहा गीता आहे, मूंखे पतो आहे। त तोखे ख़बर अथई तूं गीता हथ में पकड़ी आहे, तोखे एतिरो बि पतो कोन अथई पढ़ण ईंदो अथई तोखे, ये तूं उल्टी गीता पकड़ी आहे। चओ हरे राम। उन विद्वान ॿुधायोसि त तोखे त पढ़ाई बि न करण ईंदी आहे, गीता उल्टी पकड़े वेठो आहे, सिधी त पकड़। लेकिन वो भक्त हो सच्चो, चए तो अरे गलती थी वई, ओहो मां सिधी सिधी तो कयां, सिधी कई। उन विद्वान पुछियसि तोखे गीता पढ़ण न ईंदी आहे? चई मूंखे त कुझु बि पढ़ण न ईंदो आहे। त जी पोइ गीता छो खणी वेठो आहे हथ में? माण्हुनि खे ॾेखारे थो भाई मां गीता पढ़ंदो आहियां? चई न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, माण्हुनि सां छा मतिलबु मुंहिंजो? अच्छा गीता पढ़ण न ईंदी त छो खणी वेठो आहे गीता? उहो चवणु लॻो भले पढ़ण मूंखे न ईंदी आहे, पर मूंखे दिलि भरिजी ईंदो आहे, मां ॾिसंदो आहियां जॾहिं गीता खे त हीअ उहा ई गीता आहे जंहिंमें भगवान कृष्ण अर्जुन खे गीता जो ज्ञान ॾिनो, ॿिनि युद्ध जे विच में बीह करे, ऐं मुंहिंजे गोविंद हुनखे भक्ति ज्ञान एॾो ज्ञान ॾिनो उनखे कि वो अद्भुत ज्ञान टिनी लोकनि में न्यारो। हे उहो ई ज्ञान आहे, हिन में उहे ई श्री कृष्ण आहिनि, उहा ई गीता आहे। इहो सोचे सोचे मुंहिंजे अखियुनि मां जल थो वहे। ऐं गीता मां जॾहिं हृदय सां लॻाईंदो आहियां त ईअं लॻंदो आहे श्री कृष्ण सां मां गले थो मिलां। जेको विद्वान वेठो हुनजे अखियुनि में बि आंसू भरिजी आया, चवणु लॻो मां गीता पढ़ी करे जेको न सम्झुमि, तूं प्रेम करे उहो सम्झी वए। वाकई तुंहिंजो भाव सफल आहे, तुंहिंजो भजन सफल आहे, तुंहिंजी भक्ति सच्ची आहे। सच में अगर भगवान पढ़ाई लिखाई ते कंहिं विद्या ते रिझंदा त वॾा वॾा कलाकार वेठा भगवान खे पाए वठंदा, बल ते रिझंदा त बलवान पाए वठंदा, लेकिन भगवान तो भाव ते रीझंदा आहिनि, इन करे भक्त ही भगवान खे पाईंदा आहिनि। चओ हरे राम, हे हरे, जय श्री कृष्ण।